दोस्तों ये असांजो दोस्त आहे नज़ीर मेमण। ये असां थर जे इलाइक़े में हींअर इस्लाम कोट में साईं कबीर वारनि जे ॻोठ में ऐं ही इस्लाम कोट खां साईं कबीर जो ॻोठ आहे उस ताईं थोरो कच्चे जो इलाइक़ो आहे जबली। उते ही नज़ीर ॾिसो ये मोटर साइकिल कायूं थो अचे, केॾी महिनत थो करे। ॾिसो तव्हां ही ॾिसो, ही वॾो वारी आहे। हाय हाय जी जी, हे भाई फिक्र पली जो सिपाही है न, ॾिसो कीअं था महिनत कनि। वॾो हार्ड जगह है तो अहिड़ो मूंखे था भॼाइनि। हल 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 तो पोयां कढाए न करो।